अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द कर्रमना बनी आदम व हमलनाहुम फिल बर्रि वल बहर वरज़क़नाहुम मिनत तय्यिबात वफ़ज़्ज़लनाहुम अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़ज़ीला सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला के आजुज़ी नेवगत ने अठाई तमाम घणी पसंद। मुतकब्बिर माण्हू वॾाई खोर इंसान अल्लाह ताला खे न वणंदो। अल किब्रिया रिदाई रब फरमाए थो वॾाई मुंहिंजी चादर आहे। तंहिंजे करे वॾाई मूंखे थी सुहे। तव्हां इंसान आहियो, इंसान थी रहो। तव्हांखे ख़बर आहे हाणे हाजी हज ते पिया वञनि। दुआ कयो अल्लाह ताला उन्हनि जे सफ़र खे क़बूल फरमाए। कराची मां उन्हनि खे एराम वारो लिबास पाइणो पवंदो आहे। मथो उघाड़ो, पेरनि में हिक कई जुती, हिक गोॾ वारी चादर, हिकिड़ी चादर कुल्हनि ते। इहो छो? अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुकुम फरमायो, हे मुंहिंजा महबूब, जॾहिं तुंहिंजी उम्मत जो को मर्द अमीर या गरीब, बादशाह या वज़ीर मां खुदा जी दरबार में बैतुल्ला जे हुदूद में मिनाई अरफात जे मैदान में अचे त आजुज़ी निवरत वारी सूरत में अचे, मथो उघाड़ो करे अचनि, अणसिबियल लटा पाए करे अचे, बैतुल्ला जो तवाफ़ कनि, सफ़ा मरवे जा चक्कर ॾियनि, मिनाई अरफात जे मैदान में आजुज़ी करो। इन्हनि जो कमु आहे। निवरत ने अठाई करो। इन्हनि जो कमु आहे। पूरी ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई जन्नती बनाइण मां अल्लाह जो कमु आहे। हिकिड़ो ई हज पूरी ज़िंदगी जे गुनाहनि जे लाइ काफ़ी। इन जे करे अल्लाह से फरमायो, वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। रब फरमायो, जंहिंखे एतिरी ताक़त ऐं वसीयत हुजे जो मके मदीने पहुची भी सघे थो, मोटी भी सघे थो, 40 ॾींहं उते रहे थो त 40 ॾींहंनि जो ख़र्च पखो, जगहुनि जो किरायो, मानी जो बंदोबस्त,
हितों जो 40 ॾींहंनि जे लाइ वञे थो त पोयरनि जे लाइ ख़र्च पखो अथसि, सिहत भी अथसि, तंदुरुस्ती भी अथसि, हुकूमत जे तरफ़ों भी काई रुकावट कान्हे। अल्लाह से फरमायो मन इस्तता इलैहि सबीला, जंहिंखे एतिरी ताक़त ऐं वसीयत हुजे उन जे मथां हज फर्ज़ आहे, हो जल्दी करे, देर न करे। वमन कफर कुरान तो फमा, जं हज जो इनकार कयो त छा जो हज, हाजी करो चङा आहिनि। असां ग़रीबनि जो हज कलंदर साईं ते आ, असां ग़रीबनि जो हज भिटाई साहब ते आ, असां ग़रीबनि जो हज नूरानी नूर ते आ। वमन कफर कुरान तो फमा, जं ईअं चयो इहो त सफ़ा काफ़र थी वियो। पर जंहिंखे ताक़त भी आहे, पैसो भी आहे, पोइ भी हज ते नथो वञे त हाली ही ज़मीन वठां, हाली ही प्लाट वठां, हाली ही दुकान वठां, हाली बंगलो ठारायां, हाली पुट खे नौकरी वठी ॾियां, हज पिया थींदा। ईअं पैसो ख़त्म थी वियुसि, सिहत भी जवाब ॾेई छॾियुसि। मुंहिंजे नबी फरमायो इहो मरंदो त मुनाफ़िक़नि जे मौत मरंदो। तंहिंजे करे बाबा पैसा थी वञनि त पहिरें नंबर ते इहो फर्ज़ लाहे। मां 2010 में हज ते वियुसि, उन वक़्त में त 2,30,000 में, हाणे त बाबा 15 लाख हुजे। पंद्रह लख तव्हां वटि अची विया, ज़मीन मां बाग़नि मां, कर्ज़ कोन्हे या रिटायर थिया हो, 15 लख तव्हां वटि पहुची विया, तव्हांखे अॼु फर्ज़ थी वियो। हाणे पैसा तव्हां ॿिए कम में लाए छॾिया, हज ते न वियो, हाणे इहो क़यामत ताईं हज चंबिड़ियल हूंदो। मतां चओ त हाणे मां बीमार आहियां, मतां चओ त हाणे मूं वटि पैसो कोन्हे। बाबा जंहिं वक़्तु तो वटि पैसो हुयो उन वक़्त में तूं हज ते छो न वियो? जंहिं वक़्तु तुंहिंजी सिहत सही उन वक़्त में तूं हज ते छो न वियो? हाणे इहो हज चंबिड़ियल हूंदो, इहो फर्ज़ लहंदो कोन। जियां कर्ज़ी क़ब्र में क़यामत में पकड़ियल हूंदो आहे, जेसि ताईं पोयर हुन जो कर्ज़ न लाहिनि। जंहिंजे मथां हज फर्ज़ हुयो पर हुन पैसा ॿिए पासे ॾे हलाए छॾिया, हाणे बीमार थी पियो, पैसा ख़त्म थी वियसि, हाणे इहो हज क़यामत ताईं चंबिड़ियल हूंदुसि, इहो फर्ज़ लहंदुसि न जेसि ताईं हिन जा पोयर पंहिंजे पीउ जे तरफ़ां हज कनि न। ऐं हक़ीक़त में ही दुनिया जो जहान हले हाजिन जे दुआउनि जे करे पियो। सॼी दुनिया में हाजी पिया हुते गॾु थी आहे, हर इलाइक़े 40 ॾींहं 40 रातियूं ते दुआऊं पिया था घुरनि, पंहिंजे लाइ, पंहिंजे बचड़नि जे लाइ, भाइरनि जे लाइ, मिटल माइटनि जे लाइ, पाड़े वारनि जे लाइ। वरी हिते जो मोटी था अचनि त हिते बि पिया था दुआऊं घुरनि। नबी साईं फरमायो अल्लाहुम्मा ग़फिर लिल हाज, या अल्लाह मुंहिंजे हाजनि खे त माफ़ कर, पर वली मन इस्तग़फर, यो हाजी जंहिंजे लाइ दुआ थो घुरे या अल्लाह उन्हनि खे बि माफ़ कर। नबी साईं फरमायो हाजी जंहिं महिल हज तां वापसि थो मोटे, अल्लाह ताला उनखे गुनाहनि खां ईअं पाक करे थो जॾहिं ॼण हाणे अम्मा जे पेट मां ॿाहिरि आयो।
तंहिंजे करे हाजी वापसि थियनि त हाजिन सां मिलण जे लाइ वञो त पहिरें नंबर ते उन्हनि खे दुआ जो चओ। टोपी बाद में, ज़मज़म बाद में, खारकू बाद में, हदिया तोहफ़ा बाद में, पहिरें नंबर ते हाजिन खे चवंदा कयो असांजे लाइ दुआ घुरो। छो त हदीस में अचे थो मुंहिंजे नबी फरमायो अल्लाह ताला हाजीअ जी दुआ खे रद्द न कंदो आहे। 40 ॾींहंनि ताईं जेका बि दुआ घुरंदो अल्लाह हुन जी दुआ क़बूल कंदो। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, फरमाए थो मां हज ते पियो वञा, रस्ते में ॾिठुमि त हिकिड़ो मंडड़ो हाजी साहब ॿई पेर कोन हुयसि, टंगू ॿई गोॾनि खां हेठि बांबड़ा ॾींदो बैतुल्लाह पियो वञे। मालिक बिन दीनार फरमाए थो मां पंहिंजे घोड़े खे बीहारियुमि, उन मंडड़े हाजी साहब खे चयुमि हलिया मूंसां घोड़े ते वेह त मके तोखे पहुचायां। तो उन मंडड़े साहब जेके हाजी साहब लफ़्ज़ चया सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि, चई वञा थो यार खे परचाइण जे लाइ, वरी घोड़े ते चढ़ी डग करे लहे करे वञी उते पहुचा। तव्हां भली घोड़नि ते वञी उते पहुचो, असां बांबड़ा ॾेई पंहिंजे यार खे परचाईंदासीं। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मां बैतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां, वो मंडड़ो हाजी साहब बांबड़ा ॾेई तवाफ़ पियो करे, सफ़ा मरवो भी बांबड़ा ॾेई कयईं। वरी 8 जे ॾींहुं मिना में भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो, वरी 9 जे ॾींहुं अरफात में भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो। शाम जो सिज लहण खां बाद अरफात पोइ निकितासीं मुज़दलिफ़े, त मुज़दलिफ़े भी बांबड़ा ॾेई अचे पहुतो। फजर जी नमाज़ मुज़दलिफ़े में पढ़ी करे निकितासीं शैतान के पत्थरियूं हणण जे लाइ। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मां शैतान के पत्थरियूं हणियूं वापसि पियो मोटां, ॾिठुमि त हाजिन जो हुजूम लॻो पियो आहे। अञा जो वेझो वञा त हो मंडड़ो हाजी साहब अल्लाह खे प्यारो थी वियो आहे। अड़े भेणा हिन खे छा थी वियो, हीउ त ख़ुशि चङो भलो, हिन खे छा थियो? तो उन्होंने हाजिन सगोरन चयो त शैतान के पत्थरियूं हयईं, पोइ क़िबले ॾे मुंहुं करे दुआ घुरई। तव्हांखे ख़बर आहे 10 जे ॾींहुं शैतान के पत्थरियूं हणिबियूं आहिनि, पोइ वरी क़ुर्बानी कबी आहे मिना में अची, क़ुर्बानी करे पोइ मथो कुड़ाइबो आहे, पोइ इहराम लाहिबो आहे। उन मंडड़े हाजी साहब शैतान के पत्थरियूं हणी क़िबले ॾे मुंहुं करे दुआ घुरी, या अल्लाह बांबड़ा ॾेई अचे तुंहिंजे घर बैतुल्लाह जो तवाफ़ कयो, सफ़ा मरवो कयो, मिना में अरफात में मुज़दलिफ़े में पहुतुसि। या अल्लाह शैतान खे भी पत्थरियूं हयूं आहिनि, हाणे मूंखे एतिरी ताक़त कान्हे जो मां कुर्बानी जो जानवर ख़रीद करे कुर्बानी करे मथो कुड़ाए इहराम लाहियां। या अल्लाह मूं वटि रुपयो भी कोन्हे को, उन कुर्बानी जे जानवर जे बदले में मां पंहिंजी जान ॾियां थो, बसि मुंहिंजी जान क़बूल कर। चयूं साईं जीअं जो या दुआ घुरई, अल्लाह ताला उन ई वक़्त में उन जी दुआ क़बूल कई, उन जो दम परवाज़ थी। हाजी साहब जेका दुआ घुरंदो अल्लाह उन जी दुआ क़बूल। ऐं जेके भी हज ते विया आहिनि सभिनी जो हज मबरूर। बाबा 40-50 लख हाजी गॾु था थियनि मके में, आन त सभु बुज़ुर्ग अल्लाह वारा जिन खे रब चाहे थो उते घुराए थो, पर के त चङा हूंदा, के त बुज़ुर्ग हूंदा। सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं। अल्लाह ताला किन हाजिन सगोरन जे करे असां जहिड़नि गुनाहगारनि हाजिन जे हज खे भी क़बूल कंदो, अहकाम सही नमूने सां अदा कंदो। शेख अली हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, फरमाए थो मां बैतुल्लाह जो तवाफ़ करे रात जो उते हतीम में सुम्ही पियुसि। हतीम आहे जेका बैतुल्लाह जे ॿाहिरि नंढी दीवार आहे न, असुल बैतुल्लाह इहो। तंहिंजे करे हतीम में जेकर का नमाज़ पढ़ी ॼण बैतुल्लाह में अंदरि नमाज़। बुज़ुर्ग फरमाए थो मां उते हतीम में नफ़िल पढ़ी करे सुम्ही रहियुसि, ख्वाब में ॾिसां थो त हिकिड़ो फ़रिश्तो पेरनो बीठो आहे, ॿियो फ़रिश्तो मथनो बीठो आहे।
पेरां दीवारे फरिश्ते सिरां दीवारे फरिश्ते खे चयो हिन साल हाजी घणा आया? चई 6 लख हाजी आया। भला कंहिंजो हज क़बूल पियो? उन फरिश्ते चयसि 6 लखनि मां सिर्फ़ 6 जगहनि जो हज क़बूल पियो, बाक़ी कंहिंजो बि क़बूल न पियो। हुज़ूर फरमायो तो मां छिड़क ॾेई उथी पियुसि रुनम ज़जीरा त मां बि उन्हनि 6 में आहियां, अलाए न। रोई रोई वरी सुम्ही पियुमि, निंड अची वई। उन साॻे फरिश्ते खे चयो अदा मुबारक हुजई, उन्हनि 6 जे करे रब 6 लख हाजिन जो हज क़बूल करे छॾियो। काम सही नमूने सां अदा करे इंशाअल्लाह हज मक़बूल। इन जे करे जमात सां नमाज़ पढ़ण जो हुकुम आहे त जमात सां नमाज़ पढ़ो। 27 नमाज़ुनि जो वधीक सवाब मिलंदव, छो त 50 नमाज़ी सिफ़ में बीठा आहिनि त 50 में कोई के त नेक हूंदा, को हिकिड़ो त चङो हूंदो। कंहिं हिक जमायती जो सजदो ऐं रुकू रब खे वणी वियो त 49 नमाज़नि जा सजदा बि उन हिक जे सजदे खे रब क़बूल करे छॾींदो। ऐं मके वञो त उते तवाफ़ कसरत सां कयो ऐं इस्तिग़फ़ार घणो कयो। हिकु तवाफ़, ॿियो इस्तिग़फ़ार, छो त तवाफ़ वारी इबादत ॿी जाइ ते न आहे, मके में। कोशिश कंदा कयो रोज़ानो 1-2 दफ़ा त हाणे त मथी मंज़िल ते तवाफ़ 7-8 किलोमीटर पंधु थो थी वञे, भला हिकिड़ो तवाफ़ कजे। अॻे त माण्हू 10 मिंट में तवाफ़ करे वेंदो। ऐं मके मदीने थोरो वक़्तु रहो, हज उमरो करे जल्दी वापसि मोटो। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो मके मदीने में थोरो वक़्तु रहंदा कयो, घणो वक़्तु न रहो। हज उमरो करे जल्दी वापसि मोटो, छो त मके में जीअं नेकी लखूं ते आ त गुनाह बि लखूं ते था। मके में जेकॾहिं हिकिड़ो नफ़िल पढ़ियईं त लख नफ़िलनि जो सवाब, हिकिड़ो फ़र्ज़ पढ़ियईं त लख फ़र्ज़नि जो सवाब, हिकु दफ़ो दुरूद पाक पढ़ियईं त लख दुरूदनि जो सवाब। मके में जेकॾहिं हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म कढईं त लख क़ुरान जे ख़त्मनि जो सवाब। पर जेकॾहिं मके में हिकिड़ो गुनाह कई त गुनाह बि लखों ते लिखियो ईंदो, हिकु गुनाह कई त लख गुनाह लिखियो। ऐं जेका या मोहब्बत खणी था वञो या साॻी मोहब्बत वापसि खणी, ईअं न जो ते रही रही पछाड़ीअ में ॿधिजी जेल जो चक्कर ॾेई ज़लील थी अचे पाकिस्तान में पहुचऊं, पोइ वरी चओ वल न वेसां। हिकिड़ो हाजी साहब वारो हुयो 15-20 साल उते रहियो, पछाड़ीअ में ॿधिजी विया। चए पियो त कुतो खे ॾिसजो बाक़ी बैतुल्लाह खे न ॾिसजो। अहिड़ा ख़तरनाक माना ॿई जहान विसलिया। वरी उतां वापसि मोटो त वरी बि मोहब्बत में रोंदा। ईअं न थिए जो मैं हिनखे उञ लॻंदी आहे, पोइ शाख में पाणी पी ड्रो करे वरी उते ई पेशाब कंदी। असां त उते केतिरा माण्हू ॾिठासीं पाकिस्तानी 4-4 साल जिदे में वेठा आहिनि उमिरो करण जे लाइ बि न, 5-5 साल मदीने में बागनि ते वेठा आहिनि, उते उमिरे जे लाइ बि न, माना कमाइण जे लाइ पैसो खपे। ऐं मदीने पाक वञो त उते अदब ऐं एतिराम हुजे। मदीने पाक में दुरूद घणो पढ़ंदा कयो, छा दुरूद कसरत या पासे में का जाइ ते वेही दुरूद पढ़ंदा। कोशिश कयो त हर नमाज खां बाद नबी साईं जे रोज़े ते सलाम कयो।
ऐं दुरूद त उअं ई सवाब आहे। हिकिड़े साहबी साईं हिननि खे अर्ज़ु कयो, साईं मां अधु ॿिया विर्द वज़ीफ़ा पढ़ंदो आहियां, अधु वरी तव्हां ते दुरूद पढ़ंदो आहियां, अधु टाइम कलाक में अधु कलाक ॿिया विर्द वज़ीफ़ा, अधु कलाक वरी तव्हां ते दुरूद। नबी साईं फरमाया अञा दुरूद खे वधा। चई साईं वरी कलाक जा 3 सां दुरूद पढ़ा, हिकिड़ो हिसो ॿिया विर्द वज़ीफ़ा। नबी साईं फरमाया अञा दुरूद खे वधा। चई साईं बसि तव्हां ते पढ़ंदुसि मां दुरूद पियो, ॿियो को विर्द वज़ीफ़ो न पढ़ंदुसि। नबी साईं फरमाया यकफी कल गम वल हम। मुंहिंजे नबी फरमायो जेकर तूं दुरूद कसरत सां पढ़ंदे त अल्लाह ताला तुंहिंजा सभु गम सभु ॾुख सभु तुंहिंजा दर्द मिटाए छॾींदा। दुरूद कसरत सां पढ़ो, इंशाअल्लाह तव्हांजा सभु ॾुख गम लही, बीमारियूं तकलीफ़ूं तव्हांजूं दूर थी वेंदियूं। ऐं उते अदब सां मदीने में अदब। मां 2011 में उमिरि ते वियुसि, उते मोबाइल ते कॉल आई, मुंहिंजे भरिसां हिकिड़ो अरब वेठो हो, मूंखे एॾी अरबी में दॿ ॾिनई, चई अलाह जो रसूल मौजूदु आहे, अलाह जो रसूल आरामी ऐं तो मोबाइल आम करे छॾी। मां चयो बसि आईंदे मस्जिद नबी में अचबो मोबाइल ख़ामोश। अदब जी हिन वक्त भी नबी साईं जे रोज़े मुबारक ते आयत लिखी पई आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजारि बाज़िकुम लिबाज़ अन तहबत आमालुकुम वअंतुम ला तशकुरून। सब जो सुभान अल्लाह। ये आयत हाणे भी नबी साईं जे रोज़े मुबारक थी। ओ ईमान वारो पाकिस्तान जा हाजियो, ओ हिंदुस्तान जा हाजियो, ओ बांग्लादेश जा हाजियो, ओ अफगानिस्तान इराक जा हाजियो, जॾहिं मुंहिंजे सुहिणे नबी जे रोज़े मुबारक ते सलाम पढ़ण जे लाइ अचो त शोर न कयो, गोड़ न कयो, पंहिंजे आवाज़नि खे बुलंद न कयो। अल्लाह जो नबी आरामी आहे। वला तजहरू लहू बिलक़ौल कजारि बाज़िकुम लिबाज़। जीअं हिक ॿिए सां ॾाढा कचहरी कंदा हो, मुंहिंजे सुहिणे नबी जे रोज़े जे भरिसां ईअं कचहरी न कयो वॾे आवाज़ सां। मुंहिंजे सुहिणे नबी जे आराम में खलल पइजी वेंदो, ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदव। अंतबत आमालुकुम, अमल सभु चट थी वेंदव, हज उमरा बर्बाद थी वेंदव, जहिड़ा वियऊ तहिड़ा वापसि मोटिया ईंदव, पतो ई कोन पवंदो। असांजा पाकिस्तान जा हाजी उते नबी साईं जे रोज़े मुबारक ते सलाम पढ़ण जे लाइ वेंदा, उते बि पुठी ॾेई ऐं सेल्फी कढी उन वक़्त में मोकिलींदा ज़ाल ॾे। त मां बीठो हुई नबी साईं जे रोज़े ते, सलाम न पढ़ंदा, दुरूद उते न पढ़ंदा, उते बि सेल्फी। बैतुल्ला में वेंदा नी, उते ताफ़ न कंदा, बसि सेल्फी कढी जोंगस ॾे मोकिलींदा। त ॾिस मां बीठो हुई बैतुल्ला में, वरी उतां ई वापसि। क़ुरान मजीद खे ईअं खोले बैतुल्ला जे साम्हूं पढ़ंदा न, दौड़ न कंदा, बसि खोले फोटू कढी मोकिलींदा पंहिंजे पुट ॾे। मां बीठो आहियां बैतुल्ला में, क़ुरान पियो थो पढ़ा, हालांकि हिकिड़ी आयत बि न। इन्हनि जे लाइ त चवंदा आहिनि त हाजी त हरामी, न त पैसा ई पंहिंजे हरामी हाजी त ई ईअं न कयो। मदीने में अदब सां, मदीने जे माण्हुनि जो अदब कयो, मदीने जे मिट्टी जो एतिराम कयो, मदीने जे खारक जो एतिराम कयो। ख़ैरपुर ठेलीअ जी खारक खाओ, तव्हां खखड़ी जीअं वणेव तीअं उछलायो, जिथे
तव्हांजी मर्ज़ी आहे, पर मके मदीने जी खार का खायो त हुन जी खखड़ी ईअं न उछलायो, हुन जो अदब ऐं एतिराम करे कंहिं जाइ ते रखोसि। अरबन खे गारियूं न ॾियो, अरब भला। नबी साईं फरमा हुब्बुल अरब, अरबन सां मोहब्बत कयो। लिअन्नी अरबियुन, छो त मां मोहम्मद मुस्तफ़ा अरबी आहियां। कुरान मजीद अरबी में आहे, जन्नत वारनि जी ज़ुबान बि अरबी में आहे। इन जे करे मुंहिंजे नबी फरमायो अरबन सां मोहब्बत कयो। भला गुनाहगार हर को आहे, तव्हां ईअं असांखो 1000 दफ़ा भला। नबी साईं जे पाड़े में रहनि था मुवहिदान, तौहीद परस्तान, निमाज़ी आहिनि, बाक़ी गुनाहगार त हर को आहे। हिते जेके वेठा आहियूं केरु आहे मोतबर जेको चवे त मां मोतबर। असुल अरब जेके आहिनि उहे जबल में था रहनि। ही जेके अरब आहिनि जेके हुकूमत में आहिनि इहे सभु मिक्स आहिनि। इन्हनि भागनि किन ईसाइनि वटूं शादियूं कयूं, किन यहूदियुनि वटूं। जेके बि आहिनि मोहम्मद सलमान, मोहम्मद बिन सलमान, ये सॼी ज़िंदगी अमेरिका में रहिया। इन्हनि जी तरबियत, तालीम, ज़हन साज़ी उन्हनि जी उते थी। ये मिक्स अक्सर जेके अमीर आहिनि अरब उन्हनि शादियूं ईसाइनि मां कयूं, यहूदियुनि जूं छोकिरियूं। हिन वक़्तु उन्हनि ते असर उन्हनि जो। बाक़ी असुल अरब जेके साहबा जो औलाद उहे जबल में पैदा हुआ। हिन वक़्तु बि मां ख़ैबर पियो वञा, दोस्त हुयो हुन सां गाॾी ते वञूं पिया मदीने खां ख़ैबर, तक़रीबन 200 किलोमीटर परे अढाई। रस्ते में पहाड़ी इलाइक़ो, हिकिड़ी औरत ॿकिरियूं पई चारे, बद्दू। 2 ॿार हुया नंढड़ा, ॿकिरियूं पई चारे जबल में, पर हुनखे बुरको पातल हुयो सॼी मथे खां वठी पेरनि। त मूंसां गॾु जेको ड्राइवर हुयो, दोस्त हुयो शादात कोट जो, हुन वरी गाॾी बीहारी त हिन भला ॿारनि खे ख़र्ची ॾियो। 50-50 रियाल कढियईं, हुननि ॿारनि खे सॾु कयईं। ॿार त न आया। उन माईअ जो ॾिठो त पत्थर खणी असांजे गाॾीअ खे। तव्हांखे शर्म नथो अचे? असां बेग़ैरतूं, असां पिनंदा। भॼाए वियो गाॾी, न त बदू निकिरे चवंदा त मारनि। माना एॾी उन्हनि खे गैरत। उहे जबल में रहंदा हुआ। 8 ॾींहं को हिकिड़ो माण्हू गाॾी ते वेंदो शहर मां सामान वठण जे लाइ, पोइ ऐलान कंदो आहे ॻोठ में त बाबा मां वञा थो, जंहिंखे को सामान सॻो वठिणो हुजे ॿुधायो, मां वठी अचां। असुल अरब साहबा जी औलाद उहे जबल में हलिया नेक। बाक़ी हिते मिक्स। जीअं असांजा सैयद बि असुल सैयदनि शादियूं कयूं वञी मुरीदनि मां, किन शेखनि मां, किन मेमूरनि मां, किन नंगरेजनि मां, मिक्स थी। सही तो चवां या ग़लति? असुल सैयद हुजनि हा त हेॾो असांखे ईज़ आहे न। अदब कयो बाबा। पोइ हिकिड़ो हमरा हुयो हाजी साहब, चइबो मदीने जी दही खटी आहे। नबी साईं ख्वाब में हुनखे फरमायो तोखे मदीने जी दही नथी वणे त मुंहिंजे मदीने मां निकिरी वञ। छो भला ही बरोच का ॿार आहिनि या सुमरनि जा ॿार? हिननि जो को उस्ताद आहे या कोन्हे? बरोचनि जा ॿार बि जेके आहिनि एॾो शोर न कंदा आहिनि। ही सुमरा दुरूद शरीफ पढ़ो त अल्लाह जी रहमत वसे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम
इन्नका हमीदुम मजीद। अदब सिखो तो सहाबा खां सिखो, अदब सिखो तो उलमा देवबंद खां सिखो तो अल्लाह जे रसूल जो अदब कीअं थींदो आहे। नबी से अचनि पिया मस्जिद नबी, हज़रत अबू हुरैरा पंहिंजे घर जे दरवाज़े ते बीठो, साईं जन ते जो नज़र पियसि त यकदम घर भॻो, वुज़ू करे मस्जिद में आयो। साईं जन फरमायो छो पुटा अबू हुरैरा मूंखे ॾिठी त भॼी वे, ख़ैर त हुयो, मथां सलाह करी पई। हज़रत अबू हुरैरा जे अखियुनि में पाणी अची वियो, चईं जंहिं वक़्त में तव्हां अचो पिया उन वक़्त में मूंखे वुज़ू कोन हो, बिना वुज़ू जे तव्हांखे हथ पियो ॾियां या बि बेअदबी, हथ न पियो ॾियां या बि बेअदबी, तंहिंजे करे वुज़ू करे पोइ आहिस्ता मां पंहिंजे महबूब सां मिलां त वुज़ू वारी हालत में मिलां, इनखे चइबो अथव अदब रसूल। अदब सिखो तो सहाबा खां सिखो तो अल्लाह जे रसूल जो अदब कीअं थींदो आहे। अदब सिखो तो उलमा देवबंद खां सिखो तो अल्लाह जे नबी जो अदब कीअं थींदो आहे। हिकिड़ो असांजो बुज़ुर्ग हुयो, हुनजे शागिर्द जो नालो मोहम्मद हसन, छा नालो हुओ? मोहम्मद हसन। हुनखे सॾु कयईं या हसन ताल, पुट हसन हेॾे आ, तो वो पानी जो कोरो भरे। ॿियनि शागिर्दनि चयसि बाबा उस्ताद तोखे चयो त कोन त पाणीअ जो कोरो भरे आ। चई उस्ताद त मूंखे न चयो, पर मूंखे यकीन थी वियो त मुंहिंजे उस्ताद खे वुज़ू न आहे। अरे बाबा तोखे कीअं ख़बर पई, तोखे गैब जो इल्मु हो? चई न असुल राज़ इहा त जंहिं वक़्त में मुंहिंजे उस्ताद खे वुज़ू हूंदो आहे त मोहम्मद हसन करे सॾु कंदो आहे। अॼु मूंखे हसन करे सॾु कयईं, मूंखे यकीन थी वियो त मुंहिंजे उस्ताद खे वुज़ू न आहे, छो त मुंहिंजो उस्ताद मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो बि बिना वुज़ूअ जे न खणंदो आहे, नबी साईं जो नालो मुबारक बि वुज़ूअ सां खणंदो आहे, इनखे चइबो अथव अदब रसूल। अदब सिखो तो सहाबा खां सिखो, अदब सिखो तो उलमा देवबंद खां सिखो तो अल्लाह जे रसूल जो अदब कीअं थींदो आहे। नबी साईं जी घरवारी बीबी उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा, मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान जी घरवारी, न्याणी नबी साईं जी घरवारी अबू सुफियान जी न्याणी। 10 सालनि खां बाद जनाब अबू सुफियान मदीने आयो मुज़ाकरात जे लाइ। चईं त भला न्याणी सां मिलंदो वञे। जीअं जो अम्मा उम्मे हबीबा जे घर दाख़िल थियो त साईं जन जो बिस्तरो विछायो पियो, बीबी उम्मे हबीबा वो बिस्तरो वेड़े छॾियो। पीउ चयसि छो पुट, मां तुंहिंजो पीउ मके जो सरदार, अबो न्याणीअ जे घर ईंदो आहे त न्याणी पंहिंजे पीउ जे लाइ बिस्तरो विछाईंदी आहे, रली विहाणो रखंदी आहे। तो को बिस्तरो विछायो त कोन, का रली को विहाणो रखी त कोन, पर जेको बिस्तरो विछायो पियो हो सो बि वेड़े छॾी। छा मां इन बिस्तरे जे लाइक़ न आहियां या यो बिस्तरो मुंहिंजे लाइक़ न आहे, छो त हू बि सरदार हो। अम्मा उम्मे हबीबा पंहिंजे पीउ खे चयो बाबा तो जहिड़ा लखे सरदार मां पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि जे जुती जे मिट्टी जे मथां कुर्बान कयां। अब्बा ही बिस्तरो को मामूली बिस्तरो न आहे, ही मुझे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो पाक बिस्तरो आ। जी मुझो सोनो नबी पाक आ, ये बिस्तरो भी पाक आ, तू हिन बिस्तरे जे लायक नहीं, इनके चइबो अथव अदब रसूल। अदब सिखो तो सहाबा खां सिखो, अदब सिखो तो उलमा देवबंद खां सिखो तो अल्लाह जे रसूल जो अदब कीअं थींदो आहे। असांजो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जॾहिं मदीने पाक विया त पेरनि मां जुती लाथऊं। जेतिरो वक़्तु मदीने पाक में हुया जुती न पातऊं, पथरीली ज़मीन।
पेरनि में लिफूं पइजी वियूं, फटिजी पिया, पटियूं ॿधियूं पयूं। शागिर्दनि ऐं मुरीदनि चयो साईं तव्हां जुती छो नथा पायो? मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां हुन शहर में जुती कीअं पायां जंहिं शहर जे घिटिन में मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जा कदम मुबारक लॻा आहिनि। थी सघे थो मां जुती पायां ऐं मुंहिंजे जुतीअ जो तरो ज़मीन जे उन हिस्से खे लॻी पवे जंहिं हिस्से ते मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लॻा। मां बेअदब थी पवां, क़यामत जे ॾींहुं कहिड़ो मुंहुं खणंदुसि। इन खे चइबो अथव अदब रसूल। असांजो पाकिस्तान जो हाल इहो आहे जो हुते नबी साईं जे मुसल्ले ते मस्जिद नबी में मस्जिद हराम में जेके नबी साईं जे मुसल्ले ते बीठा आहिनि उन्हनि जे पोयों निमाज़ बि असां न पढ़ंदा आहियूं। अरे बाबा छो? चई वाह बि आहे, हिननि जे पोयों असांजी निमाज़ न थी। मां तव्हां खां पुछां थो जंहिंजी मके मदीने में मस्जिद नबी मस्जिद हराम जी इमाम जे पोयां निमाज़ न थे, उन बेईमान जी ते कंडियारो जे पेशमाम जे पोयां निमाज़ थी न? हिकिड़ा त सरेआम निमाज़ जे टाइम ते ईंदा ई कोन। मस्जिद नबी में मस्जिद हराम में इमाम जे पोयों निमाज़ पढ़ंदा ई न, होटल में वेठा आहिनि। के वरी लोक जे लॼ खां ईंदा निमाज़ पढ़ंदा वरी होटल ते मोटाए पढ़ंदा त असांजी न थींदी निमाज़। हाँ भली सर्वे कयो, ये असांजा बिदअती असांजा बरेलवी हज़रात या त निमाज़ पढ़ंदा ई कोन इमाम जे पोयां। हिन जा मौलवी पीर निमाज़ न पढ़ंदा, पढ़ंदा त वरी मोटाए पढ़ंदा। मां क़ुरान जा कूड़ थो ॻाल्हायां, असां ॾिठो। असां दुआ ई घुरी सघूं था अलाह उन्हनि खे हिदायत करे, ॿियो छा करे, अफ़सोस ई करे सघूं था, ॿियो छा। ॿिया वरी नबी साईं जे रोज़े मुबारक में जेके सुता पिया आहिनि उन्हनि सां दुश्मन। नबी साईं जे रोज़े मुबारक ते सलाम पढ़ण जे लाइ नथा, पोइ ईअं परे को ईअं टाड़ उठ हूंदो न, को डांद टाड़ ईअं निहारींदा ई न नबी साईं जे रोज़े ॾे, ईअं पर भरा हलिया वेंदा। अरे बाबा हेॾे छो था अचो सलाम पढ़ण जे लाइ नबी साईं जे रोज़े ते? चई ते अबू बकर उमर सुता पिया। कोई हज करे को, उमरा करे को। मां तव्हां खां पुछां थो हज़रत अबू बकर हज़रत उमर हिते नबी साईं जे रोज़े में पंहिंजे मर्ज़ी सां तफ़सीर कबीर हिकु अरबी में तफ़सीर आहे, उन में रिवायत है हज़रत अबू बकर सिद्दीक़ आख़िरी वक़्त में हज़रत अली साईं खे घुरायो। हज़रत अली साईं खे फरमाई सोना अली मां मरी वञा त मूंखे गुस्ल तूं कराइजां, छो त मुंहिंजी दिलि चवे थी त जेके पाक हथड़ा मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म मुबारक खे लॻा उहे साॻा हथड़ा सिद्दीक़ जे जिस्म खे लॻनि। छो त नबी साईं खे गुस्ल हज़रत अली साईं सोना अली मूंखे गुस्ल कराए, मूंखे कफन पाराए, मुंहिंजो जनाज़ो पढ़ी नबी साईं जे रोज़े मुबारक जे ॿारहों वली रखिजो। अदब जी जाइ। मां रब सां अंगल करे छॾियो आहे, मां रब खां दुआ घुरी छॾी आहे, पर तव्हां बि उते अदब में सलात सलाम पढ़जो। इजाज़त मिले त ठीकु आहे, वरन त जन्नतुल बकी जी कब्रिस्तान में सुम्हारे छॾिजो। हज़रत अली साईं फरमाए थो असां अबू बकर सिद्दीक़ खे वफ़ात खां बाद गुस्ल करायोसीं, उनखे कफन पाराए जनाज़ो पढ़ी नबी साईं जे रोज़े मुबारक ते जनाज़ो रखियोसीं। सलात सलाम पढ़ूं पिया, ओचितो दरवाज़ो बिना दरबान जे खुली पियो। रोज़े रसूल मां वाज़े लफ़्ज़न में असां ये लफ़्ज़ ॿुधा अदखिलुल हबीब इलल हबीब ज़म्मुल हबीब इलल हबीब। आशिक खे पंहिंजे माशूक सां गॾु मिलायो, मुहिब खे पंहिंजे महबूब सां गॾु रखो। ज़म्मुल हबीब इलल हबीब, यार खे पंहिंजे यार सां मिलायो, छो त यार खे पंहिंजे यार जो इंतज़ार।
नबी से पंहिंजे हयातीअ में ऐलान फरमायो। उहद जबल ते बीठा हुया, हिकिड़े पासे ना हज़रत अबू बकर सिद्दीक़ बीठो हुयो, ॿिए पासे ना हज़रत उमर बीठो हुयो। साईं जंहिंजो सॼो हथ सिद्दीक़ जे कुल्हे ते हुयो, खॿो हथ हज़रत उमर जे कुल्हे ते हुयो। फरमायो हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामह, क़यामत जो ॾींहुं थींदो असां हीअं उथंदासीं, हेॾो सिद्दीक़ हूंदो, हेॾो उमर हूंदो, विच में तव्हांजो मुहम्मद हूंदो। फैसलो करे हज़रत उमर भी पंहिंजे मर्ज़ी सां हिते न सुतो। 29 या 28 ज़ुल्हत ते हज़रत उमर साईं मस्जिद नबी में नबी साईं जे मुसल्ले फजर की नमाज पियो पढ़ाए। अबू लोलो हिकिड़ो फेरोज, अबू लोलो फेरोज मजूसी हुयो ईरान, वो लिखियो वेठो हज़रत उमर ते खंजरनि सां हमलो। हज़रत उमर ज़ख्मी थी पियो। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ मुसल्ले ते आयो, बकाया नमाज पूरी कई। इनमां तव्हां नमाज जी अहमियत समझो तो नमाज केॾी अहम है। 22 लख मुरबा मेल जो हाकिम, 25 लख मुरबा मेल ते जंहिंजे दुरे जो रोबा मस्जिद नबी में मुसल्ले ते ज़ख्मी हालत में आ। इन वक्त में भी साहबा नमाज न छड़ी आ, नमाज पूरी कई आ। हज़रत उमर के खयूं, ज़ख्मी हुयो सख्त। हकीमन चयो त बचण जी उम्मीद ना है, छो त खंजर ज़हर सां भरियल हो। ईरान में हिन वक्त भी 1 मुहर्रम ते वॾो मेलो थींदो आहे, बाबा फेरोज वॾो मेलो थींदो, ईरानी ख़ुशी मल्हाई। ये तो असांजा मलंग ज़वार, उतो वरी फेरोज़ी बुड़ा वठी ईंदा आहिनि, फेरोज़ी मुंडियूं। वो फेरोज नबी हज़रत उमर जो दुश्मन, ही वरी फेरोज़ी मुंडियूं वठी वरी तव्हां शौक़ मां वठंदो, सुन्नी भी पाईंदा फेरोज़ी बुड़ा। वो अबू लोलो फेरोज, उन ते वॾो मेलो लॻंदो आहे, वॾी ख़ुशी कंदा। आखिरी वक्त में हज़रत उमर पंहिंजे पुट अब्दुल्ला बिन उमर के चयो, पुटा मां आशा को इजाज़त वठी आ, मुंहिंजी दिल थी चए त मां भी हिते साईं जन जे भरिसां दफ़न थियां। मां तव्हां खां पुछां थो, कंहिंजी दिल न चवंदी? जंहिंजे दिल में ईमान जो ज़रो हूंदो, ओ त रात जे पियो थो दुआऊं घुरे त मां मदीने में मरां, मुंहिंजो मौत उते थे बकी जे कब्रिस्तान में दफ़न थियां, क़यामत जे ॾींहुं उथां त नबी साईं जे पाड़े मां उथां। हज़रत अब्दुल्ला बिन उमर आयो, अम्मा आशा के जी, अम्मा बाबो इजाज़त तो तलब करे त मूंखे भी ते साईं जन जे भरिसां जाइ ॾिनी वञे। फबकत आयशा, अम्मा आशा रोई ॾिनो, चई पुट या जाइ त मां पंहिंजे लाइ रखी, पर उमर मुंहिंजे महबूब जी मुराद है, जेकर उमर चवे तो रज़ी तो मां राज़ी आहियां। सचो सुभान अल्लाह, मां राज़ी हाँ। हज़रत अब्दुल्ला बिन उमर भजंदो आयो, हज़रत उमर के चई अबशिर अबशिर या बाबा मुबारक हो जाई, बाबा मुबारक हो जाई। अज़िनत उम्मी, अम्मा इजाज़त ॾेई छॾी, अम्मा इजाज़त ॾेई छॾी। हज़रत उमर जे अखियुनि में ख़ुशी में पाणी अची वियो, चई पुट अम्मा त इजाज़त ॾिनी आ, मता सुभाणे को दुश्मन चवे त उमर जी हुकूमत हुई, 22 लख मुरबा मेल जो हाकिम हुयो, तंहिंजे करे डंडे जे ज़ोर ते, हुकूमत जे ज़ोर ते ज़ोरियो उनखे नबी साईं जे रोज़े में रखियो हुयो। ऐं दुश्मन चवे थो या न, चवंदा इसराइल भी ईअं थो चवे त मक्को मदीने ते असां कब्ज़ो कंदासीं। उते जेको इसराइल में इसराइल जो नक्शो आहे नी क़ौमी असेंबली में, उन में मक्को मदीनो इसराइल में। यहूदी चवंदा त इहो मक्को मदीनो असांजो आहे, असांजे अबनि ॾाॾनि जो, असां हिन ते कब्ज़ो कंदासीं। ईरान वारा भी साॻियो ई चवंदा त असां मके मदीने ते कब्ज़ो कंदासीं। हज़रत अबू बकर हज़रत उमर खे नबी साईं जे रोज़े मां ॿाहिरि कंदासीं। नज़रियो ॿिन्हिनि जो साॻियो। हज़रत उमर फरमायो, पुट जंहिं वक़्त में मां मरी वञा मूंखे गुस्ल कराए, मुंहिंजो जनाज़ो पढ़ी
जनाज़ो अचे नबी से जे रोज़े मुबारक ते रखजो उन वक्त में जेकन इजाज़त मिले ते दफन कजो वरना त जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में दफन करे छजो। हज़रत उमर जन दुनिया जे जान के छॾियो आ हज़रत उमर के गुस्ल कराइण वारो सोनो अली आ। सचो सुभान अल्लाह। हज़रत अली साईं हज़रत उमर के गुस्ल कराए कफन पाराए जनाज़ो पढ़ी नबी साईं जे रोज़े मुबारक ते उन जो जनाज़ो रखियो वियो। साहबा फरमाइनि था हिकिड़ो शख्स सिफुल के चीरींदो मुसलमाननि के परे कंदो हज़रत उमर जे जनाज़े ते आयो आ। जनाज़े तां कफन जी चादर के हटाए पेशानी के चुमी ॾेई करे दुआ पियो घुरे अल्लाहुम्मा नव्विर कब्र उमर कमा नव्वर मसाजिद अल्लाह। या अल्लाह उमर जे कब्र के रोशन कजा छो त हिन तुंहिंजे घरल मस्जिदनि के रोशन कयो। हज़रत उमर जे दौरे हुकूमत में 900 जामे मस्जिदूं तैयार थियूं 4000 नंढियूं मस्जिदूं तैयार थियूं। हर मस्जिद में पानी जो बंदोबस्त कयो वियो हर मस्जिद में रोशनी जो बंदोबस्त कयो वियो हर मस्जिद में रमज़ान में तरावी बाजमा जो बंदोबस्त कयो वियो। वो जवान दुआ थो घुरे अल्लाहुम्मा नव्विर कब्र उमर कमा नव्वर मसाजिद अल्लाह। या अल्लाह उमर जा बई जहान आबाद कर छो त हिन तुंहिंजे घरल मस्जिदनि खे आबाद कयो आ। मुसलमानों यो आखिरी वक्त में हज़रत उमर जे पेशानी के चुमी ॾेई या दुआ घुरण वारो हज़रत उस्मान कोन हो तलहा या ज़ुबैर कोन हो साद या सईद कोन हो बिलाल या अम्मार कोन हुयो। आखिरी वक्त में हज़रत उमर जे पेशानी के चुमी ॾेई करे या दुआ घुरण वारो मुंहिंजे सोणे हसन ऐं हुसैन जो बाबो अलीउल मुर्तज़ा। हज़रत अली साईं पे तो दुआऊं घुरे या अल्लाह हिन यार जा ॿई जान आबाद छो हिन तुंहिंजे घरनि खे आबाद। ऐं हज़रत अली साईं जो हुबदार हज़रत उमर जो नालो पियो थिए त पेट में वलोटो पएसि। ॿुधायो हिन जी अली साईं सां मोहबत है। बाबा जंहिंसां मोहबत हूंदी आहे नी जंहिंसां यारी हूंदी आहे त हुनजा यार बि वणंदा आहे या असांजी हज़रत साईं कारी फिदा हुसैन अल्लाह उन्हनि जे ज़िंदगी में सेहत में बरकत करे उन्हनि सां मोहबत है नी त साईं जे ॻोठ जो साईं जे औलाद मां पुट पोटा मिटनि माइट मां केरु ईंदो त उनखे बि लख इज़तूं मिलंदियूं त साईं जे ॻोठ ईअं आहे या कोन। जैसा यारी हूंदी आहे जैसा मोहब्बत हूंदी आहे उनजो पाड़े जो जेकर ईंदो त उहो बि लख इज़तूं वठंदो आहे। हज़रत अली साईं सां जंहिंजी मोहब्बत हूंदी उहो हज़रत उमर सां बि मोहब्बत कंदो। जेको हज़रत उमर सां मोहब्बत नथो करे यकीन कयो त इहो अली साईं जो वॾे में वॾो दुश्मन आहे। दुआ कयो अल्लाह असांखे हिन जो अदब नसीब फरमाए। बस एॾा ई मौज़ू हुयो कोन बस हलिया वियासीं। दुआ कयो अल्लाह से कबूल फरमाए। अल्लाह ताला हिन मदरसे खे ता क़यामत आबाद फरमाए। ॾाढी ख़ुशी थी अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ में हीउ ॻोठ ख़ाली हुयो हिते मदरसो कोन हो। जंहिं इलाइक़े में मदरसो आहे नी या सॼे इलाइक़े ते रहमत। हाणे हीउ मदरसो आहे नी इहो रुॻो सूमरनि ते रहमत न आहे। अबड़ा वेठा आहिनि पाड़े ॿिया केरु वेठा आहिनि सोलंगी नागराज पंहिंजा परावा दोस्त दुश्मन मदरसे जा मुखालिफ़ मुवाफ़िक़ सभिनीनि ते अलाह जी रहमत छो त हिते क़ुर मजीद थो पढ़िजे नी इन जा असरात सॼे इलाइक़े। दुआ कयो अल्लाह इन इदारे खे आबाद फरमाए। कोशिशि कयो क़ुर्बानी जूं खलूं ज़कात ख़ैरात हिन मदरसनि खे छो त मदरसा हिन ते हलंदा। तव्हांजा बच्चा पढ़ी न सघिया आलिम हाफ़िज़ न थिया ही ग़रीब बच्चा जेके पढ़नि था नी असांजे पैसनि सां इहे जेकर आलिम हाफ़िज़ थी विया इंशाअल्लाह इहे क़यामत जे ॾींहुं तव्हां असांजी बख़्श जूं ज़रियूं थी। दुआ करो अल्लाह ताला असांजे बच्चनि खे बि इहा दौलत नसीब फरमाए। अल्लाह हिन इदारे खे क़यामत ताईं आबाद फरमाए। जेके ज़रूरियात आहिनि पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाने मां रब पूरो फरमाए। नंढिड़ो आयो गज़ल चवे पोइ साईं असदुल्ला ॼाणे तव्हां ॼाणो सॼी राति तव्हांजे हवाले।